शदादकोट समेत गिरदोनवा में बिजली की गैर एलन या लोड शेडिंग का मसला गुज़श्ता कई सालों से ताहाल हल न हो सका। शहरियों के घरों का कीमती इलेक्ट्रिक का सामान बिजली की बार बार की ट्रिपिंग के बायस जलना मामूल बन चुका, जबकि शहरियों को नाजायज़ बिलों और डिडक्शन के नाम पर अलग से परेशानी का सामना करना पड़ रहा है। गर्मी जी मौसम आई है तदे गाड़ी वापदा वाला असांजे शहर जे लाइ ऋण बारे ॾिनो आहे। हिकु त ही टेम खां वधीक लोड शेडिंग था कनि, वरी जेको ॿियो टेम आहे जेको बिजली शहर वारनि खे ॾियनि था, उन्हनि में बि 5 मिंट हलाईंदा त 5 मिंट उहो ट्रिपिंग था कनि। इन ट्रिपिंग जे करे शहर में जेकी इलेक्ट्रिक जेकी शयूं आहिनि, असांजो पखो थियो, फ्रिज थियो, AC थियो, या जेके ॿियूं जेके कारोबार वारियूं शयूं आहिनि, जीअं असांजी वेल्डिंग प्लांट थी, टांकी मशीन थी, या ॿियूं शयूं, उहे झटकल में सड़ी थियूं वञनि। तव्हां यकीन ॼाणियो त असां हिन बिजली मां कमायूं त कोन था, बल्कि सुख बि कोन था आणूं, पर उनखां ॿीणो असांजो नुक़सानु थो थिए, असांजी तबाही थी थिए, असांजी बर्बादी थी थिए। कारोबार शहदादकोट में कोन था थियनि, छो त बिजली न आहे त कारोबार काॾो हलंदा। बाक़ी जेको बिजली अचे थी ऐं हे ट्रिपिंग शिपिंग कंदा, त यकीन ॼाणो त उन में असांजो एॾो नुक़सानु थो थी पवे, एॾो नुक़सानु थो थिए त असां उन्हनि में जेको शयुनि खे सिधे करण में पूरा आहियूं। हूं हिन वक़्तु एॾो फ़क़ाकशी वारो जेको आहे त माहौल आहे, जो माण्हू बुख बदहाली बेरोज़गारी आहे, इन जे करे बि वॾो जेको आहे त शहरी जे माण्हू जेको आहे असरु थो पए। हाणे असांजो CEO चीफ खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेको शहर जे अंदरि हिननि आज़ादु कयो आहे बाबडा वारनि, जेको ट्रिपिंग शिपिंग जेको हिननि शुरू कई आहे, इनखे ख़त्म कर। शहरियों का वश न्यूज़ के सामने मसाइल का दफ्तर खोलते हुए मजीद कहना था कि खुदा का खौफ करें, शहरियों पर कुछ तो रहम करें। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।